लोडा लोफर ये किना कमारा कंहिं बि मुंहिंजो मतिलबु आहे साहिब हैसियत जे माण्हूअ जे हथ खां सवाइ कंहिंजे माउ खे ताक़त न आहे जो ॾोह करे। माण्हू ॿिनि शयुनि खां थो ॾोह करे। हिकु त पुलिस जेके आहिनि असुल साहिब हैसियत माण्हू खे हथ नथी विझे ऐं उहे ग़रीब खे 5-8 माण्हू उन जा गुमनाम लिखी था छॾनि उन्हनि खे हथ विझे थी। उहे माण्हू मजबूर था थियनि उहे जेके उन्हनि जे ॾंड ऐं चथियूं पुलिस जूं पवनि थियूं 2-2 लख 3-3 लख तो स्कूटर फुरनि था रोड फुरनि था सना चुका धाड़ा हणनि था। SP चङा हुजनि SHI चङा हुजनि ऐं थाणे जा पुलिस सिपाही चङा हुजनि त हथ जो ॾोह न थींदो। उन खां पोइ अॻिते हली तव्हां इज्तिमाही कयो। असां वटि जे पंहिंजो नंढो हरामी हूंदो पाड़े में को पंहिंजे कम जो हरामी हूंदो चवंदा मुड़ुसु माण्हू पैदा थियो आहे। पहिरियों पाण खे चङो कयो पंहिंजे पाड़े खे चङो कयो पंहिंजे किरदार खे ॾिसो त असां छा था कयूं। सॼो ॾींहुं छड़ो ॿियनि ते नुक्तचीनी करण जो कहिड़ो आहे। तव्हांजे हल्का पाप में कहिड़ा हरामी आहिनि कहिड़ा हलाली आहिनि कहिड़ा चङा आहिनि उन्हनि जी कहिड़ी तव्हां निशानदी कई आहे। पहिरियों पंहिंजो गिरेबान सफ़ा कयो पंहिंजो तर सफ़ा कयो पंहिंजो पाड़ो सफ़ा कयो। मुंहिंजो नालो आहे सनाउल्ला ख़ान दुरानी। मां वकालत बि कयमि ॿार जो ॼण सियासत बि कयमि पर मुंहिंजी वकालत क़ाबिलियत न हुजण जे करे एतिरी न हली। पर मुंहिंजा फ़ैसिला जेके आहिनि उन्हनि में मूंखे शोहरत मिली। हक़ सच जे फ़ैसिलनि में मूंखे शोहरत मिली जेके अॼु ॾींहं ताईं कंदो रहां थो। 8,000 खां मथे मां ऑन रिकॉर्ड जेके आहिनि फ़ैसिला कया आहिनि। ॾुख जी ॻाल्हि हिकिड़ी आहे हे ॿार जो प्रेसिडेंट हिते वेठा आहिनि। मां 1996 में तक़रीबन हिकिड़े चोर जो फ़ैसिलो आयो मां उनखे चोर खे हथ कटण जी फतवा ॾिनमि। हालांकि उनजो ईअं हुयो त उन चोर चयो त मां वटि पैसा बि कोन्हनि चोरी बि क़बूल कयईं। उहे भाॻिया मां ॾिया चयोसि पैसा बि नथा ॾियनि। मां चयो मां पैसा नथा ॾियनि त मां छा कयां थो हथ कटियोसि। मुंहिंजी ॻाल्हि कई अची KTN खयो अची जियो खयो। मज़े जी ॻाल्हि इहा थी त मुंहिंजा हथ कटण लॻा। मां लॉ कॉलेज में प्रोफेसर बि आहियां उते वेठो हुजां उते घेरो थी वियो हुकूमत पाकिस्तान हुकूमत सिंध। आख़िर मुंहिंजे मथां शबीर शरजन सभिनी हिते हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई। उन ॾींहं खां वठी मां हथ कटण त छॾे ॾिनमि पर हथ ॿधणु शुरू कयमि। उतां वञी अलाए कहिड़े नमूने सां जान छॾायमि। हाणे मां चोर खे चोर चवणु छॾे ॾिनो आहे चोर खे चोर साहिबु चवंदो आहियां छो जो मुंहिंजे सुञाण जा माण्हू तमामु घटि आहिनि उन्हनि जा हामी तमामु घणा आहिनि। पहिरियों पाण खे चङो कयो पंहिंजे पाड़े खे चङो कयो पंहिंजे किरदार खे ॾिसो त असां छा था कयूं। सॼो ॾींहुं छड़ो ॿियनि ते नुक्तचीनी करण जो कहिड़ो आहे। तव्हांजे हल्का पाप में कहिड़ा हरामी आहिनि कहिड़ा हलाली आहिनि कहिड़ा चङा आहिनि उन्हनि जी कहिड़ी तव्हां निशानदी कई आहे। पहिरियों पंहिंजो गिरेबान सफ़ा कयो पंहिंजो तर सफ़ा कयो पंहिंजो पाड़ो सफ़ा कयो। उन खां पोइ अॻिते हली तव्हां इज्तिमाही कयो। असां वटि जे पंहिंजो नंढो हरामी हूंदो पाड़े में को पंहिंजे कम जो हरामी हूंदो चवंदा मुड़ुसु माण्हू पैदा थियो आहे। जे उनजे लाइ को दांह खणी ईंदो त नंढा वॾा चवंदासीं तोखे अखियुनि में असांजो ॾुतो रे फलाणा हरामी आहिनि उहे तोखे नज़र नथा अचनि। असुल ॻाल्हि इहा आहे त पाण खे चङो कयो पाड़ो पंहिंजो पाण चङो थी वेंदो। हाणे कंहिंसां ॻाल्हाए ॼाण चोर त चोर रहिया कोन्हनि। कुझु वक़्तु थियो जो मुंहिंजी थोरी कणिक चोरी थी वई। मां पंहिंजे जमादार खे चयुमि बाबा ॻोल्हा कर फलाणा पथारीदार आहिनि ॾिसो त काथो मोटियो। चई त उहे पथारीदार बि मीटिंग में आहिनि चोर बि मीटिंग में आहिनि। मां चयो पथारीदार मीटिंग में चई के काउंसलर थी विया आहिनि के जनरल काउंसलर थी विया आहिनि के डिस्ट्रिक्ट काउंसलर थी विया आहिनि माशाअल्लाह सभु हाणे अहिवालनि में DC वटि मीटिंग अथनि ओॾे। मां चुप करे वेही रहियुमि। तजावीज़ इहा आहे त तव्हां ऑफिसर जेके आहिनि हिते उहे सोम सलवात जा पाबंद रखो ख़ौफ़ ख़ुदा वारा रखो बग़ैर रुश्वत वारा रखो पंहिंजा चाचा मामा न रखो मिट माइट न रखियो दरबारी ऐं ख़ुशामदी न रखो। बेरड़ ते कंहिंखे थाणो मिलियो आहे। उहे पुलुलनि जा दरबारी आहिनि जेके थाणा रखनि था कमीशनियूं बि ॾियनि था महीना बि पूरा था करनि त ॾोह उन्हनि जे अॻियो का ॻाल्हि कोन्हे। माण्हू ॿिनि शयुनि खां थो ॾोह करे। हिकु त पुलिस जेके आहिनि असुल साहिब हैसियत माण्हू खे हथ नथी विझे ऐं उहे ग़रीब खे 5-8 माण्हू उन जा गुमनाम लिखी था छॾनि उन्हनि खे हथ विझे थी। उहे माण्हू मजबूर था थियनि उहे जेके उन्हनि जे ॾंड ऐं चथियूं पुलिस जूं पवनि थियूं 2-2 लख 3-3 लख तो स्कूटर फुरनि था रोड फुरनि था सना चुका धाड़ा हणनि था। DC चङा हुजनि SP चङा हुजनि SHI चङा हुजनि
थाने जा पुलिस सिपाही चङा हुजनि लोडा लोफर इहे किना कमारा कंहिं बि मुंहिंजो मतिलबु आहे साहिब हैसियत जे माण्हूअ जे हथ खां सवाइ कंहिंजे माउ खे ताक़त न आहे जो ॾोह करे कंहिं शरीफ़ सां का दोस्ती रखणु हेॾे वठी अचणु बि को ॾुखियो सम्झंदो ॾाढो हूंदो बदमाश हूंदो जेल काटे आयो हूंदो उहो हाणे मोतबर पिया उहो मशीर पिया उहो चङो पिया उनखे 50,000 ॾेई लख रुपयो ॾेई तव्हां वठी बि ईंदव फ़ैसिलनि में पर शरीफ़ कंहिं प्राइमरी मास्तर हक़ सच ॻाल्हाइण वारे खे कॾहिं पाण सां गॾु वठी न वेंदो छो जो हे हुते शरीफ़ थोरो हा हा कंदो हे ॾाढो आहे जेल काटियो आहे मुंहिंजे पधिरो हा हा कंदो असां जूं तजवीज़ इहे आहिनि मां पहिरियों सबक़ अॻ में इहो चवंदुमि जे क़ौम वारा हो त पंहिंजे क़ौम जी निशानदगी कयो पंहिंजे बिरादरी जी उन्हनि मूं निशानदगी कयो ऐं उन्हनि जो साथ न ॾियो जे हिकु हिकु पंहिंजो ॿार खणंदो त ख़ुदा कंदो कोई निमाइंदगी कोन थींदी चोर जी का निमाइंदगी न हूंदी ऐं वकील भाइरनि खे मां ॿार जो प्रेसिडेंट बि रहियो आहियां मां वकील भाइरनि ते कावड़िजी विया मां त हाणे बि कावड़िजनि अलाह पनाह ॾींदो उन्हनि खे मां वकील भाइरनि खे चवंदुमि जे पहिरियों दफ़ो केस को अचे वठो त तव्हां उहो खणो पर जे हिकिड़ो क्रिमिनल माण्हू बार बार तव्हां ॾे धाड़े ऐं फर में थो अचे अॻवा में थो अचे त ख़ुदा जे वास्ते न कयो पोइ तव्हां बि हुन सां गॾु चारा न इनवाल आहियो ज़बरदस्त माशाअल्लाह तव्हां जो उन्हनि खे सपोर्ट ॾींदव त हुनखे कानूनी सपोर्ट आहे सुठो वकील हुनजो बचाव घर वेठो आहे पोइ मुंहिंजो मतिलबु आहे ॾोह छो न कंदो घटि में घटि ॿिए दफ़े सां न ई त टे दफ़े तां हुनखे तव्हां चओ त बाबा रोज़ रोज़ कहिड़ी कमीनाइब शुरू कई थी छड़ो FIR में नालो तुंहिंजो थो अचे छड़ो फुर धाड़े में ई तूं थो अचे एतिरो त घटि में घटि चओ इन शइ जी बि ख़ुदा पुछा कंदो